नाज़रीन, हैदराबाद के तालुके कासमाबाद में बाज़ पारा मुख्तलिफ गोठन जा रोड और रस्ता दरवाज़ा लॻराए बंद करण वारे अमल ख़िलाफ़ अवामी इतिहाद वाधूहा तरफ़ां दाद मोहम्मद बिरोही जे अॻवाणी में फ़सादी वाह वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़रीन, हैदराबाद में अवामी इतिहाद वाधू वाह गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां पंहिंजे मसइले जे हल लाइ सरापा एहतजाज आहे। अॼु बि अवामी इतिहाद वाधू वाह तरफ़ां दरवाज़ा हणी रोड ऐं रस्ता बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। इन हवाले सां एहतजाज में शरीक अॻवान में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिननि वधीक छा चवणु आहे, ॾिसई ॿुधाइजो छा कहिड़ा जवाब ॾियणा ही दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। सभ खां पहिरीं मेरा टीवी वारनि जो शुक्रियो अदा कंदुसि जो हुननि हिन मज़लूम अवाम लाइ हिकिड़ो उन्हनि जो आवाज़ बणजण लाइ तव्हां हिते आया आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। त असांजे दोस्त जो वालिद साहब गुज़ारे वियो, उन अली हैदर शाह खे क़ुरान जा वास्ता ॾिना, ॿियनि गेटनि वारनि खे, त मुंहिंजो वालिद साहब गुज़ारे वियो आहे। ही माण्हू आहिनि कांधी 5 मिंटनि लाइ दरवाज़ो खोलियो त जीअं असीं आराम सां क्रॉस करे पंहिंजे वालिद साहब खे दफ़नाए सघां, लेकिन उन्हनि मुकमिल जवाबु ॾेई छॾियो त हिन गेट जूं चाबियूं ख़तमु आहिनि ई कोन, ही मुकमिल बंदि आहे, बंदि रहंदो गेट। असांजे ज़िला इंतिज़ामिया इन्हनि जीअं त अली हैदर शाह जो चवणु आहे, असांखे का ख़बर कान्हे, हुन जो चवणु आहे त मुराद अली शाह वज़ीर आला सिंध जो वेझे में वेझो अज़ीज़ आहियां, ऐं हाणे ख़बर पवे थी त वाकई हू मुराद अली शाह जो वेझो आहे। जो DC साहब 10 ॾींहंनि खां असां ही मज़लूम अवाम हज़ारनि जे तादाद में मुंहिंजे कढा रोडनि ते असीं धरणा वेठा था हणूं। DC साहब जे ऑफिस जे साम्हूं धरणा, AC साहब जे ऑफिस जे साम्हूं धरणा, पर उन्हनि जी हाणे हालत इहा आहे, हा बाबा सब्र करियो, खोलराईंदासीं। वाकई मञनि था त गेट बंदि आहिनि, विज़िट बि करे विया आहिनि, पर उन सोर्सेबल माण्हूअ जे करे हू मजबूर आहिनि। हुन उन्हनि जे साम्हूं वॾेरनि जे गोॾा खोड़े छॾिया आहिनि। गेट बंदि थिया आहिनि हिन कॉलोनी वारनि खे, संजरमला, बुढो पलारी, रज़ा मुस्तफ़ा कॉलोनी, जतोई अबड़ा कॉलोनी ऐं ॿिया ॻोठ। ही जेके अब्दुल्ला गार्डन आहे, तक़रीबन 3 खां 5 लख जी आबादी आहे, जेका ॿियो रस्तो न आहे। ऐं हीउ जेको समीनाबाद ठहियो आहे, हीअ जेका मेन गेटी आहे, इहा 40 साल पुराणी मेन गेटी आहे, ऐं हिन मेन गेटी खे हिननि गुंडागर्दी करे गेट ॾेई बंदि करे छॾियो आहे। ही अवाम हितां जी ॾाढी परेशान आहे। ज़िला इंतिज़ामिया सां, DC साहब सां, SP साहब सां, AC साहब सां असीं हर टाइम जेको असीं मुज़ाहिरा करे ऐं इन्हनि खे एहतजाज करे ऐं एप्लीकेशन जे थ्रू असीं इन्हनि खे ॿुधायो त साईं असां सां ही ज़ुल्म थिए थो, बाअसर माण्हू असांजा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। त 2 लख 2.5 लख हिन पासे अवाम मिसकीन जेको पेट में झड़ी पई आहे, उहो माण्हू किथां गस वञे, होॾो बाईपास आहे, हेॾां हुई बाईपास आहे, हिते जा वीचारा मज़दूर रेड़े वारा पूरो 2 कलाक फिरी मारवी टोन में धंधो कनि, भिटाई टोन में कनि। हितां खां वठी बाईपास खां वठी मारवी टोन ताईं जेके बि दर सां बंदि कयो। हीअ अवाम मिसकीन कहिड़े पासे वञे? तकलीफ़ आहे हितां खां फिल्टर खां फिरणो थो पए, या त बाईपास ॾेई पोइ मथां खां हुंडा शोरूम खां फिरी अचूं। ऐं असांजा हिते बि रिश्तेदार रहनि था भिटाई टाउन में, जीअं असांजा हेॾां रहनि था त हेॾा ॻोठनि में असीं रहूं था। आहे असांखे तकलीफ़ काफ़ी आहे। असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं जेसि ताणी गेट न खुलंदा। असांजो जाद आहे ऐं असांजो को कंप्रोमाइज़ न आहे गेट खुलण खां अलावा। असांखे को मुस्तक़बिल ॿियो रस्तो न आहे। ऐं हीउ करोना जो बहानो करे हिननि चयो 4थों महीनो आहे, बिल्कुलु गेट बिला के पहिरीं वरी खोलींदा हुआ, वरी बंदि कंदा हुआ, खोलींदा। हीअं हाणे करोना जो हिननि जवाज़ बणाए मेन रस्ता असांजा बंदि करे छॾिया आहिनि। संजरमला ॻोठ में जंहिंमें असांजा हे रोड रस्ता हिननि बंदि करे छॾिया आहिनि। हिननि नंढड़नि मासूमनि खे तकलीफ़ आहे, असांजे माउनि खे तकलीफ़ आहे, असांजे पोड़नि खे तकलीफ़ आहे। जॾहिं अर्ज़ु थो कयां साईं मुराद शाह खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयांसि त पंहिंजे सैयद बादशाह खे चओ त गेटियूं खोले छॾनि।